नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ जोहेली शाह में 16 सालनि जी नारी ज़ैबुनिसा कोरी ॼाए ॼम खां पुरसरार बीमारी सबबि आज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थियल आहे। पुरसरार बीमारी में वतल नौजवान नारी बीमारी सबबि सफ़ा लाचार बणिजी ज़िंदगी पई गुज़ारे, जॾहिं त पुरसरार बीमारी में वतल नारी ज़ैबुनिसा कोरी जो पीउ हाजी खान कोरी पिणु इन न्याणी जी बीमारी जे ॾुख में पाण बीमार थी वियो आहे। जॾहिं त पुरसरार बीमारी में वतल ज़ैबुनिसा जी माउ पंहिंजी बीमार न्याणी तोड़े पंहिंजे बीमार मुड़ुस जो पेट पालण जे लाइ हथ जो पोरियो करे गुज़र सफ़र करे थी, जंहिंजी कमाई मां पुरसरार बीमारी में वतल न्याणी जो इलाज करण बजाए घर जो ख़र्च बि मुश्किल सां पूरो थिए थो। खाधो न खाराईंदा आहिनि, कुझु का शइ कोन हूंदी अथनि। वीचारा ग़रीब आहिनि, बेरोज़गार आहिनि, मज़ूरी कंदा आहिनि। इन करे हिन वीचारे खे जेको आका पुॼी सघे ॾिजो। अच्छा, खाधो वग़ैरह घुरंदी आहे? न कोन घुरंदी आहे। हा, जेको वात में विझंदा आहिनि खाईंदी न त कोन घुरंदी न आहे। बसि सॼे परे खां लॻो आ कंदी आहे, बाक़ी वधीक कोन ॻाल्हाईंदी आहे। अच्छा, किथे इलाज करायो? इलाज खिपरे मां करायो आहे, मीरपुर मां करायो आहे, ऐं हेॾा शहदादपुर मां जाम करायो आहे। ॿिया ग़रीब आहिनि वीचारा, पुछत हुई कोन ॿिए पासे केॾा वठी वञो कोन था सघनि। छा था चवनि डॉक्टर? कहिड़ी बीमारी? डॉक्टर बसि इहे चवंदा न इहो पोलियो आहे, माज़ूर आहे, हिन जो इलाज आहे ई कोन्हे को। असीं चवंदा अलाह करे माना वीचारे न्याणी आहे उथी हली वञे सघे, जे इलाज थी पवे त पाण सही आहे। न्याणी चाहे हलंदी पाण दुआ कंदी। इलाही साल थिया आहिनि पुट, जाम बीमारी आहे इस वीचारे खे, कई झटके वारी बीमारी आहे, पोलियो जी बीमारी आहे। इलाज किथां करायो आहे? इलाज पा इन शहरनि मां खिपरे, मीरपुर, सांगड़ मां करायोसीं, शहदादपुर में दाख़िल कई हुयूं। डॉक्टर न त दवा ॾियो छॾी नसी, प्यारियो वीचारे खे छॾियूं दवा, बसि पीए पई त चाकड़ी आहे पोइ त अहिड़ी अहिड़ी पई आहे। डॉक्टरनि छा चयो किथां इलाज थींदो? डॉक्टरनि चवंदा कई वॾे में वठी वञे, वॾे में असां कोन पुॼी सघियासीं, छाला कूड़ कयोसीं, ग़रीब आहे कोन, दाख़िल ई कोन वॾनि में कईसूं न। जे हाणे महिरबानी पुॼे अलाह के मथां ॾेढ ॾींदो। पोइ बसि भाउ पोरियो कनि पिया, मज़ूरी कनि था। बि बनी ॿारो कोन, गाॾी काईंदो मुंहिंजो ॾेर आहे, अॻे गाॾी काईंदो, हाणे गाॾी बि कोन थो काए। हिन जी उमिरि, हिन में उमिरि 15-16 साल जी आहे। हा, वॾी आहे, शुरू खां ई आहे। तव्हां चयो त डॉक्टरनि पोलियो चयो आहे त पोलियो वारी टीमूं जेको आहिनि उहे अचनि थियूं पोलियो पियारण जे लाइ? हा, अॻे बाबा पोलियो प्यारे विया, अॻे प्यारींदा। हा, असां चयो हिनखे पोलियो आहे, पोइ दवा ॾिच, हाणे पोलियो खां हीअ वॾी थी वई आहे। हा, अची वॾी थी वई आहे हाणे। पोइ हाणे मट करे वेही रहियासीं पुट, पोइ छा कंदासीं? कहिड़ी हुकूमत खां अपील कंदा? बाबा अलाह करे ख़ैर हुजे, रब साईं ॾेनि जेको त हिन सां मदद कनि। असीं त ग़रीब आहियूं। हा पुट, असीं ग़रीब आहियूं, जो कंदा महिरबानी अलाह खे नवाज़ींदो, दुआ कंदासूं, ग़रीब आहियूं। ईअं मदद जंहिंखे खपे त वीचारे करे न्याणीअ जी। केतिरे टाइम खां तव्हां इनखे ॾिठो आहे इन पोजीशन? हीअ ॼाए ॼम खां हीअं। हा, खाए पीए मां वीचारी त उहा खाराईंदी अथसि, ॿी भेण खाराईंदी अथसि। हा, इलाज कीअं थींदो हाणे? इलाज हिन वीचारी खे वॾो को हुजे त वीचारी अपील त उन था कयूं था, वीचारी खे मस्तु वीचारी दुआ कंदी। न्याणी आहे सभु आहे। छा थी थिए तुंहिंजी? मुंहिंजी भेण आहे। अच्छा, छा थियो आहे इनखे? इनखे पोलियो आहे, ॿियो झटको आहे। केतिरे टाइम खां आहे? टाइम इलाही थियो आहे, नंढे हूंदे खां। अच्छा, तव्हांजो गुज़र सफ़र पोइ कीअं थियो? तव्हां किथे किथे इलाज करायो आहे? असां घणेई जेतिरो पुॼी सघियासीं ओतिरो करायोसीं इलाज। छा था चवनि डॉक्टर हाणे? डॉक्टर चवंदा न कोन इलाज। किथे थींदो इलाज? इलाज घणेई कराची, हैदराबाद। अच्छा, पोइ इलाज छो कोन था करायो? इलाज जेतिरो पुॼी सघियासीं असां करायोसीं, हींअर कोन करायो। पोलियो आहे, नंढे हूंदे खां वठी आहे। वीचारा ग़रीब माण्हू आहिनि, इलाज बि जाम करायो अथनि, मथे रसियो कंदा अथनि, ग़रीब आहिनि। किथे इलाज करायो आहे? खिपरो मां करायो अथनि। अच्छा, ॿियो सांगड़, शहदादपुर। डॉक्टर चवंदा हिन इलाज मथे थी सघे थो, कराची, हैदराबाद खणी वञो। हाणे हीअ ग़रीब केॾां खणी वञनि? जी हा, असीं जेके वसारा आहिनि
मतलब वज़ीर आला सिंध मुराद अली शाह MNA ऐं जेके वसारा जेके आहिनि असांजे खिपरे जा बासर माण्हू आहिनि उन्ही खे असीं अपील करियूं था त हिन ग़रीबनि जी मदद कई वञे। ख़बर पई त ही का छोकिरी हिते बीमार आहे। मुंहिंजो वेझो ई ॻोठु आहे। आउं आयुसि, मूं पुछा कई, ॾिठो त छोकिरी बीमार आहे। उन खां पोइ हिननि खां माइटनि खां पुछियोसीं त हिननि चयो त हिन छोकिरीअ खे नंढे हूंदे खां वठी इहा तकलीफ़ आहे ऐं एज हिन जी जेका आहे 15 साल आहे, लेकिन चूरी फुरी हली कोन थी सघे, एतिरे क़दुरु जो मानी बि घुरी नथी सघे, पाणी बि घुरी नथी सघे। उहा बि जेकॾहिं ॾींहुं त बहितर न त वेठी आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे हिननि काफ़ी हिते इलाज वग़ैरह कराया ऐं उन्हनि में फ़र्क़ु कोन पियो। डॉक्टर चवनि था त बाबा हिन खे कराची खणी वञो, उते हिन जो इलाजु मुमकिन आहे, लेकिन ही तमामु मिसकीन आहिनि। कराची पहुचण ताईं हिननि वटि किरायो बि कोन्हे को, त इलाजु किथां कराए सघंदा। इन लाइ असां गवर्नमेंट खे अपील कंदासीं, तर जे MPA MNA खे अपील कंदासीं त ख़ुदा हिन जो इलाजु करायो वञे। उन खां पोइ जेके सरहंदी वारा आहिनि उन्हनि खे बि अपील कंदासीं त हिन ग़रीब मिसकीननि जी मदद कई वञे। हिन जो पीउ जेको आहे बीमार आहे, कमाइण लाइक़ु न आहे, हिन जी वालदा ई आहे जेका कमाए थी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।